प्रेस क्लब शाहपुर चाकर जे बानी सरपरस्त आला सीनियर सहाफ़ी नावल निगार शायर ऐं अदीब मरहूम डॉक्टर शेख मोहम्मद हुसैन जी 20वीं वरसी तक़रीब प्रेस क्लब में मल्हाई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे महबूब मला। प्रेस क्लब शाहपुर चाकर जे बानी ऐं सरपरस्त आला सीनियर सहाफ़ी नावल निगार शायर ऐं अदीब मरहूम डॉक्टर शेख मोहम्मद हुसैन जी 20वीं वरसी प्रेस क्लब शाहपुर चाकर में मल्हाई वई, जंहिंमें सहाफ़ियुनि अदीबनि समाजी सियासी शख़्सियतुनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते नामियारे लेखक ऐं दानिश्वर अयूब ख़ासकेली चयो त शेख मोहम्मद हुसैन बेबाक सहाफ़ी, भलोड़ शायर, लेखक ऐं नावल निगार हो। अहिड़ो वर्सटाइल माण्हू जो उन दौर में ही 60 जो दौर आहे, 1960 जो दौर आहे, जॾहिं डॉक्टर साहब शाइरी सां गॾोगॾु सहाफ़त सां गॾोगॾु अदब खे परवान चाढ़ियो। हू माण्हू पेशे लिहाज़ सां डॉक्टर हुयो, पर उन सां गॾोगॾु वॾो एक्टिविस्ट हुयो। शेख साहब प्रेस क्लब खे न सिर्फ़ सहाफ़ती सरगर्मियुनि पर इल्मी अदबी ऐं समाजी सरगर्मियुनि लाइ बि वक़्फ़ कयो, जेको सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। सिंधी अदबी संगत अॻवान रज़ा डायरी चयो त शेख मोहम्मद हुसैन घन रुखी शख़्सियतुनि जो मालिक हो। इल्मु अदब ऐं सहाफ़त सां गॾु हिकु बहितरीन मिलनसार ऐं सभु कंहिंखे इज़त ॾींदड़ इंसान हो। हुन खोड़सारनि नवनि सहाफ़ियुनि, शाइरनि ऐं अदीबनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे खेनि अॻिते वधण ऐं सिखण जा गस ॾिना। प्रेस क्लब जी सदर ज़ुल्फ़िकार डायरी चयो त शाहपुर चाकर ऐं भरपासे जे माण्हुनि लाइ शेख मोहम्मद हुसैन पारां प्रेस क्लब जी सूरत में ॾिनल तोहफ़ो असां लाइ असासो आहे। हुन शाहपुर चाकर शहर के हिकिड़ो बहितरीन क़िस्म जो इदारो प्रेस क्लब जी सूरत में ॾिनो। अॼु असां उन जेको पौधो लॻायो, अॼु उन जा जेको फल आहे उन में असांजी सूरत में हिते असां हिते सहाफ़ी शामिल आहियूं ऐं हिते शाहपुर चाकर जी आवाम जी ख़िदमत लाइ असां हर वक़्तु कोशिश आहियूं ऐं इहो सॼे जो सॼो क्रेडिट आऊं जेको आहे डॉक्टर शेख मोहम्मद हुसैन साहब खे ॾियां थो। उन मौक़े ते संदसि फर्ज़ंद शेख मोहम्मद फाज़ुल, सीनियर सहाफ़ी इलियास अंजुम, सगा अॻवान जावेद अहमद उन्नड़, प्रोफेसर अब्दुल हमीद डायरी, मोहम्मद अली पल, नवाज़ बिरोही, अताउल्ला उन्नड़, उस्ताद सूमर उमरानी, कामरेड लखा ॾिनू डायरी ऐं ॿियनि डॉक्टर शेख मोहम्मद हुसैन खे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी। उन मौक़े ते थियल मुशाइरे में नामयारनि शाइरनि मिठल कुंभर, रज़ा डायरी, गुल कीरियो, नवाज़ बालादी, मालिक डायरी, सलीम कीरियो ऐं रियाज़ डायरीअ शाइरी ॿुधाए वाह वाह कराई, जॾहिं त प्रोग्राम में हाकिम नायब, राजा सलीम उन्नड़, आसिफ मेमून, अयाज़ डायरी ऐं ॿियनि सियासी समाजी अदबी ऐं इल्मी शख़्सियतुनि शिरकत कई। कैमरामैन राजा तौसीफ़ सां गॾु महबूब मला, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।